अफ़सोस आहे तव्हां ॿिन्ही ते। तव्हां ॿिन्ही ते मूंखे अफ़सोस आहे। हेॾा सारा कंधार मुड़ुस विया हो ऐं हिकिड़ो कासू तव्हांजे हथनि मां निकिरी तव्हां खां भॼी वियो। पर जेकॾहिं हिन कासूअ खे रत में वेंजारे अचो हा त मां तव्हां ॿिन्हीअ खे पंहिंजे सीने लाइ फ़ख़्रु महसूसु कयां हा। पर तव्हां त अञा वञी तो दुश्मन खे होशियार करे आया हो। हैफ़ आहे तव्हां ते। सोट जेकॾहिं जाबिर वारा न पहुचनि हा त कासम खे ॿधी तुंहिंजे कदमनि में उछारियूं हा। को बहानो न हलंदो। हाणे जेतिरो जल्दी थी सघेव गाॾियूं कढो त जीअं नी कासूअ जे पोयां लॻूं ऐं हुनखे वाट ते ई हथी को कयूं। ईअं न थिए जो लिकी वञी कंहिं ॿिए हंधि पनाह वठे। उनखां अॻु हुनजो पीछो करे हुनखे रस्ते में ई हथी को करणो आहे। वारो कयो। सोट गाॾियूं ॿाहिरि बीठियूं आहिनि। त पोइ ॾिसो छा था। अचो। चचा जेका हिननि जाबिर जे पोयां बारी आहे न, जाबिर ते कॾहिं कोन ईंदो। हा रामान पुट, ही जाबिर खे ज़िंदा कोन छॾींदा। हिते आयो न त जाबिर मारियो वेंदो। असांखे हितां लिकणु खपे। हेॾी महिल बि सांवल थड़ हमराहनि जो वठी अची असांजे मथां टड़को कंदो। हा दा, तूं सही थो चवी। हाणे ही जॻह असांजे लाइ महफ़ूज़ न आहे। कासिम यार जाबिर, हितां निकिरण खां पोइ तव्हांजो किथे रुख आहे? हितां निकिरण खां पोइ का ख़बर कान्हे फिरोज़ त काॾे रुख कयूं था, कहिड़े पासे वञूं था। जॾहिं निकिरंदासीं त पोइ ख़बर पवंदी त असांजो रुख कहिड़े पासे आहे। फिरोज़, जेकॾहिं तो में को कमु पियो न त पोइ तोखे बि घुराए वठंदासीं। फिरोज़, तकड़ पकड़ में जेको कुझु अथई तयारु करे वठ। खाईअ सां ख़िस्क सूरत पड़ी भॼूं। हा हा जाबिर, तव्हां वियो त मां मानी तयारु कराए अचां थो। जल्दी कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।